बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत वेदर न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि कली अवां ताईं इबरत मौसमी रिपोर्ट पहुचाए रहिया आहियूं त सिंध में 21 डिसंबर खां ओलह जो बरसाति वारो सिस्टम दाख़िलु थींदो, जंहिं दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा वसकारा थींदा। 21 डिसंबर खां सिंध में हिकु ओलह जे बरसातियुनि जो सिस्टम दाख़िलु थियण जा इम्कान वधी विया आहिनि, जंहिंमें 21 डिसंबर खां 25 डिसंबर ताईं बरसाति जा वसकारा थींदा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की बरसाति ऐं किथे तेज़ बरसाति गजगोड़ ऐं खिवण सां इम्कान आहिनि। बरसाति दौरान उतर जे हवाउनि में बि इज़ाफ़ो रहंदो, जंहिंसां वधीक हवाऊं घुलंदियूं ऐं मौसम वधीक थधी थींदी ऐं सर्दीअ में इज़ाफ़ो थींदो। सूबे बलूचिस्तान खां बरसाति वसाइण वारो ओलह जो सिस्टम सिंध में दाख़िलु थियण जा इम्कान आहिनि। लाड़काणे डिवीज़न, सखर डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसाति जो इम्कानु आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची में बि किथे किथे हल्की बरसाति जो इम्कानु थींदो। बरसाति दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम थधी रहंदी ऐं थधि में वधीक इज़ाफ़ो रहंदो। लाड़काणे ज़िले समेत लाड़काणू, कंबर शदादकोट, कशमोर, कंदकोट, शिकारपुर, जेकमाबाद, सखर, खैरपुर, मीरस, घोटकी, अहिड़ीअ तरह नवाबशाह ज़िलो, नौशरो फिरोज़, सांगड़, मीरपुर ख़ास, थरपारकर, उमरकोट, हैदराबाद, मटियारी, दादू, जामशोरो, ठट्टो, बदीन, सिजावल समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ खिवण सां गॾु बरसाति जा इम्कान वधी रहिया आहिनि, जंहिं दौरान किथे हल्की बरसाति, किथे बूंदाबांदी थींदी। किन हंधनि ते ख़ाली ककर बि सफ़रु करे सघनि था। बरसाति जे हिन वसकारनि दौरान मौसम जेका आहे उहा वधीक सर्द थींदी, जॾहिं त सूबे बलूचिस्तान में बि बरसाति वारा ककर जेके आहिनि सो मींहं जा वसकारा करे सघनि था। अहिड़ी तरह पंजाब सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु मौजूदु आहे। आज़ादु कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि, जॾहिं त मुल्क जे गादीअ वारे शहर इस्लामाबाद में बि बरसाति जो इम्कानु मौजूदु आहे। अहिड़ीअ तरह मुल्क जे जबल वारे उतरनि इलाइक़नि में बर्फ़बारी जा इम्कान आहिनि। ताज़ो जेको आहे सो बरसाति जा जेके सिस्टम पाकिस्तान में दाख़िलु थिया हुआ, जंहिं दौरान सूबे बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहिरीं जेका सियारे मुंद जी बर्फ़बारी थी आहे। ऐं अहिड़ी तरह मुल्क जे उतरनि इलाइक़नि में बि बर्फ़बारीअ सां मौसम वधीक थधी थी वई आहे ऐं उतर जूं जेके हवाऊं आहिनि उहे वधीक घुलंदियूं, जंहिंमें सीउ जो वधीक इज़ाफ़ो थींदो। इबरत वेदर न्यूज़ में मौसम जे हिन अपडेट सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासि खे इजाज़त ॾींदा। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।